चर और अचर नाग नर देवा चर और अचर नाग नर देवा सकल करहि पद पंकज सेवा सकल करहि पद पंकज सेवा विश्वनाथ मम नाथ पुरारी त्रिभुवन महिमा विदित तुम्हारी त्रिभुवन महिमा विदित तुम्हारी। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, ता सभिनीनि जो स्वागत आहे श्री रामचरितमानस जे हिन सत्संग में। भगवान शिव कैलाश ते विराजमान आहे, सुंदर वट वृक्ष जी छांव में हेठां वेठो आहे। भलो अवसर सुठो अवसर ॾिसी करे पार्वती अॻियां आई। भगवान शिव भी उनखे पाण जे खाॿे पासे विहारियो। वाम भाग आसन हर दीना। पो पार्वती कुछ निवेदन थी करे, एतिरो कल असां ॿुधोसीं। कल मां इहो बि चयो, पार्वती जीअं चए थी विश्वनाथ मम नाथ पुरारी त्रिभुवन महिमा विदित तुम्हारी। शिव वटि कथा ॿुधण आई आहे पार्वती, उन लाइ आग्रह करण आई आहे, पर उन खां पहिरीं इहा थोरी भूमिका थी ठाहे, निवेदन थी करे। चएसि थी तव्हां सॼे विश्व जा नाथ आहियो, हे भोला भंडारी, सॼे विश्व जा नाथ त आहियो, पर मुंहिंजा बि नाथ आहियो, मुंहिंजा बि स्वामी आहियो। श्रोता जॾहिं बि सत्संग में अचो, तव्हां श्रोता आहियो, त व्यक्तिगत थी करे ई विहंदा कयो। इहो मूं कल्ह चयो। कथा सभिनी जे लाइ आहे, सभिनी जी आहे, पर तॾहिं बि तव्हांखे ईअं लॻणु खपे कि मुंहिंजे लाइ भी आहे, मुंहिंजे लाइ विशेष आहे। जीअं विवेकानंद जो गुरु रामकृष्ण परमहंस, उहो सॼे संसार जो आहे, सॼे संसार में पूजनीय आहे, पर विवेकानंद छा चवंदो, मुंहिंजो बि आहे ऐं संसार जो बि आहे। गुरु नानक सॼे संसार जो बि आहे, ऐं भाई लेहणो चवंदो मुंहिंजो बि आहे। त कथा बि तव्हां ईअं सोचींदा कयो सभिनी जे लाइ आहे, पर मां विशेष आहियां व्यक्तिगत रूप में।
छो त रस अची रहियो आहे मूंखे, इहो सोचे करे वेहबो आहे, एकांत अकेलो थी वञबो आहे। मतलब भीड़ जे विच में भी वेही करे असां जेतिरो थी सके अकेले रहण जो अभ्यास कयूं। भीड़ में अगर फाथासीं त संशय, भ्रम, संदेह इहे वधंदा वेंदा, मोह वधंदो वेंदो, मूढ़ता वधंदी वेंदी। भीड़ खे अगर वसायोसीं हृदय में त या त अहिड़ी कला अचण खपे कि भीड़ में या त वञूं भी त भीड़ में अकेला थी वञूं। भीड़ में भी, सत्संग में भी इहो न ॾिसूं केरु मूंखे ॾिसे थो, मुंहिंजे बारे में छा थो सोचे। न, सोचण वारो भी न सोचे। हर कंहिंखे इहो सोचणु खपे कि मां कथा ॿुधण लाइ आई आहियां ऐं कथा मूंखे ई पई थी ॿुधाई वञे, स्पेशल मुंहिंजे लाइ आहे। थोड़ी देर असां एकांत में अची वञूं, जेतिरी देर सत्संग में वियूं, इहा कला आहे। सत्संग ऐं मंदर में वञण जो हिकु ई मूंखे उद्देश्य नज़र ईंदो आहे। जिते कथा नथी थिए, माण्हू मंदर में वञे थो, कोई पूजा पाठ थो करे, कोई ध्यान थो करे, त हिकु फ़ाइदो नज़र ईंदो आहे। एतिरी देर माण्हू अकेलो त थी वेंदो आहे। माण्हू त आलोचना वारा त कुछ भी आलोचना कंदा कि इससे क्या होगा, उससे क्या होगा, टिकाणे में क्या होगा। पर अगर कोई माण्हू मंदर में वञे तो, अकेलो ई थो वञे, पूजा तो करे या वेही तो रहे थोड़ी देर, तो उनजो हिकु सदुपयोग इहो आहे कि वो ओतिरी देर अकेलो एकांत में पंहिंजे भीतर वञी सघे थो। हिकु इहो बहानो ठाहे छॾियो, मां त चवां थो एकांत सॼे ॾींहं में थोड़ी देर असां एकांत वास कयूं, पंहिंजो पाण सां कुझु ॻाल्हायूं, त हिकु बहानो ठाहियूं घर में कि इतनी देर में नाम सिमरन करती हूं, कुछ भी। त कोई अचे त उनखे चइजो, भाई हींअर मां ध्यान में आहियां, कुझु मुंहिंजो नेम आहे थोड़ो, कुछ भी चई करे 15 मिंट अधु कलाक ई साम्हूं वारे खे कहिड़ो मतिलबु तव्हांजे एकांत सां। त उनखे इहो ई कि ही कुझु अथसि, नेम अथसि रोज जो, पर उहो नेम चई करे उन्हनि खे तव्हां अकेला थी वञो। उन एकांत में ई तव्हांखे पतो पवंदो कि मां अकेली ई आहियां, यात्रा त अकेले ई थींदी। कोई कमु कोन ईंदो, न रूस, न यूक्रेन, न को अमेरिका। पंहिंजो पाण खे खुदि ई हलणो आहे। हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी लॻल अथव हिन संसार में। वॾनि वॾनि देशनि खे भी पंहिंजी लॻल आहे। ऐं माण्हू अॻे कूड़ ॿुधो, भई माण्हू कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, थोड़ो बढ़ाए चढ़ाए ॿुधाईंदा आहिनि, त हाणे हेॾा वॾा देश भी ॾिसण में अचनि था, इहे भी कूड़ था ॻाल्हाइनि, वधाए चढ़ाए था ॿुधाइनि। यूक्रेन चए थो 10,000 असां सैनिक मारिया आहिनि रूस जा, ऐं रूस चए थो 500 भी कोन मारिया अथई, असां हुननि जा मारिया आहिनि, उहे पोइ ॿुधाईंदासीं। त वॾा वॾा देश भी कूड़ ॻाल्हाइनि था, त अहिड़े संसार सां तव्हां छा उम्मीद कंदा कि तव्हांजे कम ईंदा इहे माण्हू? कोई कम कोन ईंदव, न को कोई। केवल हिकु परमात्मा, उहो किथे आहे? भीतर आहे न, ख़बर सभु अथव। त उन सां मिलण लाइ, बातचीत करण लाइ असांखे एकांत में त अचणो ई पवंदो न। त घर बग़ैर इहो चई था अचो कि सत्संग में थी वञा, त उहो उन्हनि जे लाइ आहे। एक्चुअली तव्हां पंहिंजो पाण सां ई एकांत वास करण था अचो। हिते एकांत में ई वेहिजो
ऐं पोइ कथा श्रवण कजो। पार्वती भी अकेली आहे, शिव भी अकेलो आहे। पार्वतीअ खे ख़बर आहे कि मुंहिंजो भोलो भंडारी सिर्फ़ मुंहिंजो कान्हे, उहो सॼे जगत जो आहे। पर हींअर त कैलाश पर्वत ते मां इहो महसूस कयां थी कि हिते ॿियो कोई कान्हे, हिते बस मां ई आहियां। त हिते तव्हां जेतिरा बि आहियो, जेतिरा घटि माण्हू ओतिरो वधीक सुठो, ओतिरो तव्हांखे महसूस थींदो मां अकेली आहियां ऐं मुंहिंजे लाइ कथा आहे। पर उल्टो आहे, माण्हू चवंदो आहे आज भीड़ कम थी, आज ढंग का सत्संग नहीं हुआ। तो उन्हनि खे एकांत कोन खपे, उन्हनि खे भीड़ खपे। त उहो उन खां बचो ऐं वास्तविक सत्संग ॿुधण जी कला सिखो, खुद जे लाइ, पंहिंजे अनमोल जीवन जे लाइ, उहो सवारण जे लाइ जीवन। त पार्वती चयसि थी, हे भोला भंडारी, तव्हां सॼे संसार जा नाथ आहियो, मुंहिंजा बि त नाथ आहियो। त्रिभुवन महिमा विदित तुम्हारी, टिनिनि लोकनि में तव्हांजी महिमा आहे। पुरारी थी चए हिते शिव खे, त्रिपुरारी। भगवान शिव टिन पुरनि खे नाश कयो हो, उन जे अंदरि त्रिपुरासुर रहंदो हो। त टे पुर हुआ, हिक ई तीर सां शिव नष्ट कया हुआ। पार्वती ते चए थी, मुंहिंजे अंदरि बि टे पुर आहिनि ऐं उन्हनि जे अंदरि हिकु त्रिपुरासुर वेठो आहे। तव्हां सभिनि जे अंदरि बि लॻभॻि आहिनि टे पुर ऐं चौथों त्रिपुरासुर। लॻभॻि उहे छा छा आहिनि? मोह, संशय ऐं भ्रम। मोह मूढ़ता, संशय कंफ्यूजन कि समझ में नहीं आ रहा क्या करें, ऐं भ्रम कुछ जो कुछ नजर अचण। ये पुर ऐं हिन जे अंदरि जेको त्रिपुरासुर आहे न, उहो केरु आहे? दुख, शोक, बेचैनी, इहो हिकिड़ो ई आहे त्रिपुरासुर। जेका बेचैनी आहे भीतर, दुख जेको वेठल आहे, उनखे नाश करणो आहे, शोक खे। त ही टे पुर नाश थियण खपनि, मोह, संशय ऐं भ्रम। जेसिताईं शोक दूर न थिए त समझिजो अञा भ्रम, संशय इहे सभु आहिनि। ऐं उहो दूर केरु कंदो? कथा रूपी शिव। पार्वती शिव खे थी चए, तव्हां त्रिपुरारी आहियो, त मुंहिंजो बि अज्ञान नाश कयो। मूंखे बि अज्ञान आहे, मोह आहे, अॻिते चवंदी मोह आहे, संशय आहे, भ्रम आहे, जंहिंजे करे शोक, दुख आहे। त असां जीवन जे मन में बि शोक आहे, दुख आहे, भ्रम, संशय, मोह। पर जहिड़ी तरह उहो त्रिपुरासुर बची पियो वञे बार बार इन्हनि किलनि जे करे, पुरनि जे करे, तहिड़ी तरह असांजो इहो शोक बची वेंदो आहे, बार बार रहिजी वेंदो आहे इन भ्रम, मोह ऐं संशय जे करे। माना असांजे भीतर ई उहो वेठो आहे जेको शोक खे वञण नथो ॾे, उन दुख खे, दुविधा खे केरु नथो वञण ॾे। उहो असांजे भीतर ई आहिनि किला, मोह, संशय ऐं भ्रम। त उहो शिव जो तीर अचण ॾियूं। कथा कॾहिं कॾहिं तव्हांखे तीर वांगुर अगरि चुभे न, त समझो शिव जो तीर पियो थो अचे असांजे भ्रम खे, मोह खे, संशय खे टोड़ण लाइ, ताकि शोक वञे भीतर मां, असांजे जीवन में सुख अचे, आनंद अचे। रोकींदा खुद ई आहियो उनखे, खुद ई त्रिपुरासुर ठही वेंदा आहियो कि मुंहिंजो शोक न, मुंहिंजो भ्रम नाश न थिए। छो त उहो भ्रम कान्हे, उहो सही आहे,
मुंहिंजो मोह न टुटणु खपे, छो त हुन में आनंद आहे, रस आहे, संशय न दूर थिए, छो त मां सही आहियां। त सत्संग ॿुधी करे बि माण्हू ओड़ो जो ओड़ो ई रहिजी वेंदो आहे। पार्वती निवेदन थी करे, मुंहिंजा इहा संशय भ्रम मोह नाश कयो। माण्हू साल साल सत्संग ॿुधंदा आहिनि, सालनि जा साल, पोइ कोई 12 सालनि में हिकु लाइन अपनाईंदो आहे, जीवन में धारण कंदो आहे, को 12 सालनि में, को 24 सालनि में, को जीवन भर कुझु बि उन में चेंज कोन ईंदो आहे, ओड़ो जो ओड़ो ई रहंदो आहे। त तव्हां चवंदा हाणे ओड़ो जो ओड़ो रहे त रहे, रहे त रहे, वरी यात्रा करणी पवंदसि ॿियो जन्म जी। अगरि सुख चाहियो था, आनंद चाहियो था, त कथा जी ॻाल्हियुनि खे भली चुभनि, उनखे स्वीकार कयो। भ्रम नाश थिए त नाश थियण ॾियो, एटीट्यूड टुटे त टुटण ॾियो, पर ज़रूरी आहे स्पष्ट थियण, असां स्पष्ट हुजऊं। हिते पार्वती बिल्कुलु बिल्कुलु स्पष्ट पे थी ॻाल्हाए। पिछले जन्म में त लिकाए पई हर ॻाल्हि, दुराव पई करे, छुपाव पई करे, नहीं मैंने ऐसा नहीं किया, मैंने वो नहीं बोला, मैंने ऐसा कब बोला। हिते पार्वती बिल्कुलु पंहिंजी अज्ञानता बि स्वीकार थी करे, पंहिंजो पाण खे अज्ञानी मञे थी, पंहिंजी ग़लती बि मञे थी, एॾी स्पष्ट भूमिका थी ठाहे। स्पष्ट हुजण हिकु गुण आहे, गुण। जेको माण्हू स्पष्ट आहे न, माना जलेबी नथो ठाहे, चवण छा थो चाहे उहो पतो पए साम्हूं वारे खे, उनखे स्पष्ट चइबो आहे। उन माण्हूअ ते माण्हू विश्वास बि कंदो आहे जेको स्पष्ट हुजे। ईअं न कि कल्ह कुझु ॿियो चयईं, अॼु कुझु ॿियो थी चए, ऐं चाहे छा थी उहो बि ख़बर न। मायुनि जी वरी इहा आदत, चाहे छा थी आख़िर ख़बर ई न। हिकु माईअ चयईं, हिकु माई खे कंहिं भाईअ प्रपोज कयो, हैप्पी वैलेंटाइन डे ते प्रपोज कबो आहे न। माई गुस्से में भड़कजी वई, पहिरीं अंदर में ख़ुशि थी ॾाढो, पर ॿाहिरां भड़कजी वई। हल भाई भड़कजी वई त भाई चयईंसि ठीकु आहे, तूं मना कर, मुंहिंजो प्रपोज़ल ठुकराए। पर माईअ खे चइनि ई न, उहा हिकु माईअ खे चई ॿुधाए कि बदतमीज़ किथां जो, मूंखे तो प्रपोज करे, मूंखे हीअं थो चए। हुन भाई चयईसि ॻाल्हि ख़तमु न, मां तव्हां न चयव ॻाल्हि ख़तमु न। वो चए ऐसा होता है क्या, माना अंदर हिकु मज़ो बि पियो थो अचे, ऐं हाणे ॾाढनि खे चई ॿुधाइणो बि आहे, ऐं पोइ हुनखे बदनाम करणो आहे। इहो त हुनखे ख़बर ई नथी पए कि मां हुनखे पे थी हाईलाइट कयां, ऐं इहा बि ख़बर नथी पएसि कि पंहिंजो पाण खे बि पे थी बदनाम कयां। इन खे चइबो आहे अस्पष्ट माण्हू। स्पष्ट न हुअण कि चाहे छा थो। कंहिंजी सम्झो मिटी माइटी थी, ये सभु मां मिसालूं थो ॾियांव, तव्हां ख़ुदि बि ॻोल्हिजो तव्हां किथे अस्पष्ट ठही वेंदा आहियो। छोकिरीअ जी मिटी माइटी थी, छोकिरीअ मना कयईं, छोकिरीअ मना कयईं, इहा सची घटना। त छोकिरनि वारनि चयो ठीकु आहे, त हाणे चुप करे वेही रहे न छोकिरी। वो निरंतर उनखे खणी पे थी हले कि ऐसा हुआ, फिर वैसा हुआ, मैंने मना कर दिया, ऐसा होता है क्या। वरी कंहिं ॿुधायसि कि वो छोकिरो हिते आयो हुई पंहिंजे शहर में कंहिं कम सां, जी अच्छा, फिर मेरे को फोन क्यों नहीं किया। अरे भाई तू मना करे चुकी है, हाँ तो मना करी तो हमने मना किया, हाँ हमने मना किया, जानबूझ के किया, ऐसा किया वैसा किया। त इनखे तव्हां छा चवंदा कि हीअ माई स्पष्ट कान्हे।
त पहिरियों गुण इहो सिखो, इहो पहिरीं न हो, ॿियनि युगनि में कोन हो। हिन समय में पिया था असां ॾिसूं कि माई चाहे छा, माई या पुरुष भी, कि चाहे छा थो मनुष्य आख़िर, या तो पाण ई अञा स्पष्ट कान्हे भीतर में कि वो चाहे छा थो। सती हुई इहो जलेबी अस्पष्ट, पर पार्वतीअ जो गुण ॾिसूं था त बिल्कुलु स्पष्ट पे थी ॻाल्हाए, पंहिंजी अज्ञानता बि स्वीकार थी करे, पंहिंजी ग़लती बि मञे थी ऐं कथा ॿुधणु चाहे थी। त बसि मां इहो ई थो चवणु चाहियां कि स्पष्ट थी वञो, जेको आहे सो आहे, न आहे त न आहे। कथा नथी वणे त चओ कथा नथी वणे, वणे थी त चओ वणे थी। बाक़ी तव्हां चओ हेॾां होॾां निहारे करे कि ॿियनि जी राय छा आहे, मां बि उहो चवां, त तव्हां स्पष्ट कोन आहियो। इहो छो था ॾिसो कि ॿिया छा, ॿियनि जी राय छा आहे। अकेला अचो, अकेला वञो, एकांत। ईअं सोचो अकेली वई हुअसि सत्संग में, मुंहिंजे लाइ हुई, मां त ॿुधी हली आयसि। त तव्हां त हरू भरू ईअं न आहियो, पर समाज में ईअं आहे। ऐं पार्वतीअ मां इहा शिक्षा मिले थी कि स्त्री घटि में घटि पंहिंजे घोट सां त स्पष्ट हुजे। पार्वती शिव ऐं पति कहिड़ो, शिव जहिड़ो ज्ञानी, जंहिं वटि ज्ञान आहे ऐं पूजनीय बि आहे, टिनिनि लोकनि में उनजी महिमा आहे। चर और अचर नाग नर देवा, सकल करहि पद पंकज सेवा। पार्वती चए थी, हे प्रभु, सॼे जगत जा जीव तव्हांजी सेवा कंदा आहिनि। हाणे इहो कीअं, चर और अचर बि, जेके जड़ आहिनि उहे बि। पार्वती चए थी सॼे जगत जा जीव तव्हांखे प्रसन्नता ॾियणु चाहींदा आहिनि। इहो वरी कीअं, तव्हां त कोन ॾियणु चाहींदा आहियो भॻवान खे प्रसन्नता, स्पष्ट थियो न। पर ही ॻाल्हि बिल्कुलु सही बि आहे। तव्हां पंहिंजो पाण खे त सुख ॾियणु चाहींदा आहियो न। सभु माण्हू, हर माण्हू, असां बि सभु माण्हू पंहिंजो पाण खे माना जीव जेको भीतर आहे उनखे सुख ॾियणु चाहे थो। सभु, चाहे जानवर, चाहे मनुष्य, चाहे कोई अध्यात्म जी राह ते हली रहियो आहे उहो बि, ऐं जेको अध्यात्म जी राह ते नथो हले उहो बि, पंहिंजो पाण खे त सुख ॾियणु हर कोई थो चाहे। ऐं जेको माण्हूअ जो असली जीव पनो आहे, वो जीव केरु आहे, ईश्वर जो अंश, ईश्वर अंश, जीव अविनाशी। त असां पंहिंजे अगरि आत्मा खे सुख ॾियणु चाहींदा आहियूं त हिन जो मतिलबु आहे असां परमात्मा खे ई सुख ॾियणु चाहींदा आहियूं। सभिनि में त लॻा पिया आहिनि कि मूंखे सुख मिले, भले इनडायरेक्टली, भले कोई त्यागी बि हुजे, वैरागी बि हुजे, उहो बि सुख त पाइणु चाहींदो आहे न स्वरूप सां। त स्वरूप कंहिंजो अंश आहे, परमात्मा जो। त हर जीव लॻो पियो आहे उन परमात्मा खे ई सुख ॾियण जी चेष्टा में। ऐं जेके जड़ आहिनि, वृक्ष, पेड़ पौधा, इहे बि भॻवान खे सुख ई ॾेई रहिया आहिनि। छो त जॾहिं प्रकृति फलजंदी फूलजंदी आहे त प्रकृति प्रफुल्लित थींदी आहे। मौली धरती, मौलियो आकाश, त प्रकृति प्रफुल्लित थींदी आहे। त इन प्रकृतिअ में बि त परमात्मा जो वास आहे, त उहो प्रसन्न थींदो आहे। सॼे जड़ ऐं चेतन में उन परमात्मा जो वास आहे।
कोयल जी कुहू कुहू में, भृंगी जे भू भू में, झर में आयो झड़ में, झरनन जे झर झर में, कोयल जी कुहू कुहू, जड़ में झरनन जे झर झर में, जित भी निहारिया थो तुझो नज़ारो आ, पृथ्वी जे कण कण में तुझो पसारो आ, सान खाई जाए आजिते मुझा प्रभु तू नाही तू, चेतन में वसी थो तू, जड़ में भी आही हिक तू, हर शय में तुझो पसारो आ, हर शय में तुझो पसारो आ, चेतन में वसी थो तू, जड़ में भी आही हिक तू, हर शय में तुझो पसारो आ। तुझे इशारे सां हवा जो झोंकोआ, तुझे दया साईं लहरन में लोडोआ, तुझे इशारे सां हवा जो झोंकोआ, तुझे दम साही हले सृष्टि सारी, बागन में खुशबुआ न्यारी खानित न्यारी, सान खाई जाए आजिते मुझा प्रभु तू नाही तू, चेतन में वसी थो तू, जड़ में भी हर शय में तुझो पसारो आ, हर शय में तुझो पसारो आ। प्रभु समरथ सर्वज्ञ शिव, सकल कला गुण धाम, जोग ज्ञान वैराग्य निधि, प्रणत कल्पतरु नाम, प्रणत कल्पतरु नाम। पार्वती चहती हे प्रभु ता समर्थ आयो, ता सर्वज्ञ आयो, ता कल्याण स्वरूप आयो, ता सभिनी कलाउनि जा गुण ऐं गुणनि जा खजाना आयो, योग ज्ञान वैराग जा भंडार आयो, ऐं ता शरणागतनि जे लाइ त कल्प वृक्ष जे समान आयो। शिव आहे अहिड़ो, ये सभु गुण शिव में मौजूद आहिनि। पार्वती शिव जी इहा तारीफ़ करे थी। संसार जे के पुरुष में कुछ खूबियूं हुजनि, ज्ञान हुजेसि, वैराग ऐं विज्ञान, समर्थ भी हुजे, ॿिए बि गुण हुजनि, ऐं उनजी ज़ाल वरी के ॿिए हंधि वञे ज्ञान पाइण जे लाइ,
सत्संग में गई थी, मां ॾिठा आहिनि अहिड़ा पुरुष कि जे इन जी ज़ाल जंहिं वटि ज्ञान ॿुधण वञे थी उनखे एतिरो ज्ञान कोन्हे जेतिरो हिन जे घोट खे ज्ञान आहे। अहिड़ा बि सभु कोन्हनि पर आहिनि। हिन जे घोट खे अनुभवी ज्ञान आहे ऐं हू केवल ॻाल्हियूं पियो थो करे जिते हीअ वञे थी। त ईअं छो? हिकु कारण इहो कि पासे वारे जी क़दुरु कोन हूंदी आहे कि भाई जेको नज़दीक आहे। पर हिकु ॿियो कारण बि वॾो कारण अथव। स्त्री तॾहिं मञींदी पंहिंजे घोट खे कि हिनखे ज्ञान आहे, मां तॾहिं मञींदसि ऐं हिनखे सभु कुझु आहे जॾहिं मूंखे धन नज़र अचे, भीड़ नज़र अचे, रुतबो नज़र अचे, है न। भले ही हुन जे घोट में ज्ञान लिकल हुजे पर हूअ इहो ॾिसंदी कि मुंहिंजे घोट वटि माण्हू थोरी था अचनि कुझु पुछण, आहे त व्यापारी। ऐं ॿिए हंधि हुनखे परियां खां चवंदा आहिनि दूर के ढोल, हुनखे परियां खां नज़र थो अचे भीड़ बि आहे, वञे थी उते ऐं माण्हुनि जूं इच्छाऊं बि पूरियूं थियनि थियूं ऐं ही बि सभु ॻाल्हियूं आहिनि। पति छो, सम्झो कंहिंखे सस में कुझु खूबी नज़र नथी अचे, ॾेराणीअ में खूबी नज़र नथी अचे पर ॿी दादीअ में नज़र अचे थी, छाजे करे? भीड़ ऐं लोभ ॾिसी करे। अगरि पार्वती बि इहो चेक करे हा पोइ त पार्वती शिव खां कोन पुछे हा, छो त हो त नंग धड़ंग वेठो आहे, वट वृक्ष जे छांव में वेठो आहे, खुद ई चादर विछाए आसन विछाए करे वेठो आहे। कल युग जी स्त्री हुजी हा त चए हा मुंहिंजे घोट खे अकुल ई कोन्हे, खुद तो चादर विछाए सहज वेठो आहे। कल युग जी माई रुगो धन पे थी ॾिसे, भीड़ पे थी ॾिसे, प्रभाव पे थी ॾिसे, चकाचौंध। उहा जिते नज़र अचे बस उते ही चए थी हिते ज्ञान आहे, बाक़ी ॿियो किथे कान्हे। पर पार्वतीअ खे ख़बर आहे कि शिव ज्ञान जो भंडार आहे, गुणनि जो बि भंडार आहे। त छा ॾेखारबा आहिनि छा? ज्ञान छा ॾेखारण जी शइ आहे छा? जलेबुनि त इहो कयो आहे कि ज्ञान कहाँ है, त चादर ॾे इशारो कनि, देख देख चादर कितनी अच्छी सफेद और कितनी सुंदर है, दादी की साड़ी देख, उसका पर्स देख, चप्पल देख। हुन खां पुछो तो वञी ज्ञान किथे आहे त इहे शयूं थी ॾेखारे करे कि ये ज्ञान, वो देख ये ज्ञान। त पहिरीं ॻाल्हि त स्त्रियुनि जे लाइ ज्ञान जी ज़रूरत ई कान्हे। स्त्रियुनि खे हू हृदय प्रधान थींदियूं आहिनि, हू कथा ॿुधनि काफ़ी आहे। कथा केवल हृदय वारो ई ॿुधंदो। त पार्वतीअ खे शिव जी महिमा ख़बर आहे, पिछले जन्म में हुई इहो सभु चकाचौंध ॾिसण वारी हुई माई, पर हिन जन्म में हू समझी चुकी आहे कि शिव अगरि चुप करे वेठो आहे त हिन जो इहो मतिलबु कान्हे कि हिन वटि ज्ञान कान्हे। पार्वती खे सभु ख़बर आहे। त चएसि थी प्रभु तव्हां मूं ते प्रसन्न आहियो न, त मुंहिंजो अज्ञान दूर कयो। जो मोह पर प्रसन्न सुख रासी, जानिय सत्य मोहे निज दासी, तो प्रभु हरो मोर अज्ञाना, कहे रघुनाथ कथा विधि नाना। मूंखे कथा ॿुधायो भगवान राम जी, रघुनाथ जी। जासु भवन सुर तरु तर होई, सही की दरिद्र जनित दुख सोई। कल्प वृक्ष थींदो आहे, सभु कुझु ॾेई सघे थो कल्प वृक्ष, स्वर्ग में थींदो आहे, समुद्र मंथन मां निकितो हो। त अगरि कंहिंजे घर में कल्प वृक्ष हुजे, मान लो जीअं सतभामा जे पधर में हो, त उहो माण्हू कॾहिं ग़रीब थी सघे थो छा? सवाल ई कान्हे। त पार्वती चए थी या मिसाल थी ॾे कि कंहिंजे घर में कल्प वृक्ष हुजे
ऐं उन खां पोइ बि उहो माण्हू दरिद्र हुजे त या त उन कल्प वृक्ष जो सही फ़ाइदो कोन खयो आहे या उहो कल्प वृक्ष नकली आहे। तहिड़ीअ तरह पार्वती चए थी, हे भोला भंडारी, तव्हां ज्ञान जा भंडार आहियो, तव्हां भक्तीअ जा बि भंडार आहियो, जोग वैराग सभु तव्हां वटि आहे, त तव्हांजे छत्र छाया में मां रहां थी, त छा मुंहिंजो अज्ञान मोह संशय इहो हुजणु खपे छा? न हुजणु खपे। शिव ॿुधे पियो थो। पार्वती चए थी, पिछले जन्म में मूंखे हैरानी आहे कि मां तव्हांजी संग में रही करे बि मुंहिंजो अज्ञान कीअं रहिजी वियो। अज्ञान, भ्रम, संदेह इहो सभु रहियो छो? त सिधी सही ॻाल्हि आहे न, संपर्क कोन थियो, गॾु हूंदे बि कल्प वृक्ष त हो, पर हिन करे हुनजो सही उपयोग कोन कयो। वेद व्यास जॾहिं भागवत लिखी त शुकदेव ई कोन ॿुधी। पोइ जॾहिं शुकदेव घरां निकिरी वियो, पोइ ॿिए हंधि ॿियनि ऋषियुनि जे द्वारा हुन भागवत जा प्रेम जा भरियल सलोक जेॾी महिल श्रवण कया त उते चरियो थी वियो कि हेॾी सुंदर वाणी कंहिंजी आहे? त ॿुधाइन्स तुंहिंजे पीउ जी। हीअ त वॾो ग्रंथ आहे भागवत पुराण, हीअ त कुझु सलोक आहिनि हुन जा। तॾहिं शुकदेव चयो, मूंखे छो न ख़बर पई? मां गॾु ई रहंदो हुअमि पिता सां, त मां छॾे हली छो आयुमि? इहा त मिसाल आहे कि इहे वरी वापसि विया। पार्वती बि वापसि आई, पर ॾाढा माण्हू जीवन भर पहचाने कोन सघंदा आहिनि कि उन्हनि जे घर में ई कल्प वृक्ष हो, पाड़े में हो या परिवार में हो या शहर में हो या किथे नज़दीक हो, पर पहचान कोन हुई। त इन करे दूर किथे निकिरी विया हुआ ऐं वापसि कोन मोटिया। पास हुआ पर साथ कोन। पास हुआ पर साथ कोन हुआ। हिकु ॿियो बि शाइरी आहे त पार्वती समझदारीअ जूं ॻाल्हियूं थी करे। चए थी, मूंखे भ्रम त आहे इहो ई राम जे बारे में कि इहो केरु आहे आख़िर, पर इहो भ्रम दूर करण छा मां ॿिए हंधि वेंदसि छा? मां ॿियनि खां पुछंदसि या ॿिया सभु तव्हां खां पुछंदा आहिनि? त जासु भवन सुर तरु तर होई, सही की दरिद्र जनित दुख सोई। त मूं ते कृपा कयो, मूंखे उहा कथा ॿुधायो ऐं मुंहिंजो भ्रम दूर कयो। संसो कहिड़ो आहे? पार्वती ॿुधाए थी, ही मूंखे कंफ्यूजन आहे। प्रभु जे मुनि पर मारथ बादी, कहि राम कहूँ ब्रह्म अनादि। राम सिया राम सिया राम, जय जय राम सिया राम शेष शारदा वेद पुराना, सकल करहि रघुपति गुण गाना। राम सिया राम सिया राम, जय जय राम सिया राम सिया राम, जय जय। तुम पुन राम राम दिन राति, सादर जपहु अनंग आराती। सादर जपहु अनंग आराती। पार्वती पुछे थी, राम केरा? जीअं भरद्वाज पुछो, राम केरा?
जो प्रभु जे मुनि परमार्थवादी, कहीं राम कहूं ब्रह्म अनादि। जेके परमार्थवादी मुनि ऋषि आहिनि, परमार्थवादी उनखे चइबो आहे जेको हिन संसार जी वस्तुनि खे ऐं व्यवहार खे कुछ ई कोन सम्झंदो आहे, मिथ्या सम्झंदो आहे, असत्य सम्झंदो आहे। हिन संसार जे व्यवहारनि खे, शयुनि खे ऐं क्रियाउनि खे, वृत्ति इन्हनि खे हू सम्झंदो आहे कि इन्हनि जी का सत्ता आहे ई कान, पर हुन जी सत्ता आहे परमात्मा जी। उनखे चइबो आहे परमार्थवादी। उहे परमार्थवादी मुनि भी राम जपींदा आहिनि, राम राम। पर कहिड़ो राम? जेको ब्रह्म राम आहे, अनादि आहे। कहीं राम कहूं ब्रह्म अनादि। उहे चवंदा आहिनि कि राम जेको जपूं था असां उहो त अनादि आहे। वरी ॿियो, शेष शारदा वेद पुराना, सकल करे रघुपति गुण गाथा। शेषनाग, शारदा ऐं वेद शास्त्र पुराण भी रघुपति भगवान राम जा गुण गायनि था। ऐं तहां शिव खे थी चए, तुम पुन राम राम दिन राती। तहां ॾींहं राति राम राम जपींदा आहियो। सादर जपो अनंग राती। राम सो अवध निरपति सुत सोई, की अज अगुन अलख गति कोई। प्रश्न इहो आहे कि उहो राम उहो ई आहे जेको दशरथ जे घर जन्म वठी करे आयो, या इहो राम कोई ॿियो आहे? ऐसे हू संशय कीन भवानी। याज्ञवल्क चएसि तो प्रश्न पुछो वई न, इहो ई प्रश्न पार्वतीअ पुछो शिव खां कि इहो राम जेको परमार्थवादी जपींदा आहिनि, गुरु नानक जहिड़ा भी निराकार परमात्मा खे जपींदा आहिनि, त उहो राम अलॻि आहे ऐं हू राम अलॻि आहे छा जेको अवध में दशरथ जो पुटु थी करे आयो? अगरि हिकु ई आहे, तव्हां चओ कि भई ॿई हिकु ई आहिनि, त पोइ हिकु ब्रह्म निराकार परमात्मा राजा जो पुटु कीअं थो थी सघे ऐं स्त्री विरह में उनजी मत कीअं थी बावरी थी सघे? इहो ॾिसी करे मुंहिंजी बुद्धि चकराइजी थी वञे। जो नृप तनयत ब्रह्म किम, नारी बिरह मत भोर। देख चरित महिमा सुनत, भ्रमत बुद्धि अति मोर। भ्रमत बुद्धि अति मोर। कंफ्यूजन आहे वॾो प्रश्न, तव्हांजो बि हुजणु खपे। तव्हांखे चइजे भूमिका ठाहे करे कि हिते ॾाढो वॾो संत ईंदो, हींअर सावधान रहिजो, संत अचण वारो आहे। ऐं ओॾी महिल ई मां जंहिंजे नाले चवां ही संत आयो आहे, उहो अची वञे पेंट शर्ट में, जीन्स में, जीन्स पातल, टी शर्ट पातल ऐं वार घुंघरालू, तव्हांखे चए हाय बेबी, तव्हां चवंदा ही संत आहे? चवंदा न। उहा ई स्थिति हिनजी आहे पार्वतीअ जी कि ब्रह्म हेॾो वॾो निराकार जंहिंजो कोई अंत न पाए सघियो, उहो वरी रोए पियो ज़ाल जे विरह में, हिकु राजा जो पुटु। त कंफ्यूजन आहे न वॾो। इहो ई कंफ्यूजन कोन थींदो तव्हांखे? ड्रेस ॾिसी करे त निर्णय कंदा। ईअं ई मां तव्हांखे कंहिंजे बि नाले चई ॾियां हे हो अथव, संत अथव, ईअं थींदो आहे, ॾाढा दफ़ा थींदो आहे। माण्हू हिकदमि विश्वास न करे सघंदो आहे। ॾाढनि अहिड़ा संत थींदा आहिनि जो माण्हू हिकदमि स्वीकार न कंदो आहे कि ही संत हूंदो। त पार्वती खे डाउट इहो आहे कि
जेको मां ॾिठो हो झंगल में रोए पियो, वो कीअं तो वो भगवान थी सघे? कीअं हूंदो वो भगवान? जो अनी है व्यापक विभु कोई, कहु बुझाए नाथ मोहे सो राम सिया राम, राम राम सिया राम। अज्ञ जान उर्जन धरहूं, जय विधि मोह मिटे सोई करहूं राम। मैं बन दीख राम प्रभुताई, अति भय कल न तुम्हें सुनाई। तदपि मलीन मन बोध न आवा, सो फल भली भांति हम पावा। पार्वती केतरी स्पष्ट आ इहो ॾिसो। चएसि थी मां मूंखे कंफ्यूजन त आहे, पर मूं ते क्रोध न कजो, मूंखे नादान समझी करे ऐं मुंहिंजो मोह दूर कयो, मुंहिंजो कंफ्यूजन दूर कयो। पिछले जन्म जी पंहिंजी ग़लती हिन जन्म में क्लियर थी करे पार्वती। मैं बन दीख राम प्रभुताई। चए थी जॾहिं मां परीक्षा वठण वियसि न प्रभु, मां त अची करे तव्हां सां कूड़ ॻाल्हायो कि कछु न परीक्षा लीन गोसाई, पर मां परीक्षा वरती हुई। तव्हांखे त ख़बर आहे शिव खे थी चए। पोइ वरी भगवान राम मूंखे पंहिंजी प्रभुता ॾेखारी हुई, पंहिंजो विराट रूप ॾेखारियो त हो। मैं बन दीख, बन में जंगल में ॾिठी राम प्रभुता आई, पर मां तव्हांखे न ॿुधाए सघियसि। छो? इहो स्त्री इते इहा ग़लती छो कंदी आहे? हिकु ई जवाब आहे, अति भय। अति भय बिकल न तुम्हें सुनाई। डप जे करे। का माई चए कि कल मैंने कथा सुनी इतनी अच्छी लगी, पोइ मां वरी पुछांसि छा ॿुधई? चेरे वो जो आपने बताया ना, तो मां चवांसि कल मैंने कथा ही नहीं करी, त हाणे त मञे न ग़लती न। पोइ चवंदी अरे कल नहीं परसों बोल रही हूं। अच्छा परसों मैंने क्या बोला था? वो चवंदी वो नहीं रामचरितमानस, एतिरो त यादि अथसि, रामचरितमानस पे बोला था ना, अच्छा बताया था, पर ग़लती कोन मञींदी, ॻोल्हींदी वेंदी कुझु न कुझु ऑप्शन। त मां त चवां स्पष्टता कॾहिं ईंदी, या त असांजी सम्झ एतिरी कान्हे कि इहा अस्पष्टता भी प्राकृतिक आहे या रहंदी हमेशा, शायदि रहंदी। पर मां इहो चवंदुमि पार्वतीअ खां सिखो। अध्यात्म जी ॻाल्हि जिते हुजे न, सत्संग जी ॻाल्हि, त स्पष्ट थी वञो। मेरे को समझ में नहीं आ रहा है, इहो चवण सां तव्हांजी इज़त घटि कोन थींदी। जलेबियुनि में हिकु नियम अथव, जलेबी सत्संगनि में अगरि कोई स्पष्ट थियो त हुनखे कढी छॾींदा, ऐं जंहिं कूड़ ॻाल्हायो उनखे रखंदा। अगरि कंहिं चयो न मूंखे सम्झ में नथो अचे, त हुनखे चवंदसि तूं निकिर, तूं वञ गंगा धाम में। उनखे चवंदा तूं ग़लतीअ सां हिते अची वई आहीं, तोखे हुते वञणु खपे, स्पष्टता खपई, स्पष्टता उते वञी कर, हिते छो आई आहीं? हिते त असां जलेबी ठाहींदा आहियूं। कुझु बि चवणो आहे जंहिंमें थोरी तुंहिंजी तारीफ़ थी वञे, असां उहो सेखारींदा आहियूं। जीअं रावण विभीषण खे कढी छॾियो कि तूं हिते छा पियो थो करीं, ग़लतीअ सां अची वई, वञ राम ॾे। त पार्वतीअ जहिड़ियूं हर मायूं कोन्हनि जेके स्पष्ट हुजनि। स्पष्टता माना छा?
एक्सेप्ट करण, पंहिंजी अज्ञानता, पंहिंजो मोह भ्रम जेको आहे उहो क्लियर करण। त चएसि थी मां तव्हां सां कूड़ ॻाल्हायो हो, तदपि मलिन मन बोध न आवा। मुंहिंजो मन मलिन हो, पार्वती थी चए मुंहिंजो मन मलिन हो, उनजे करे भगवान जी एॾो स्वरूप ॾिसी करे बि न समझी सघियसि, पर उनजो फल बि त मूं पातो, सो फल भली भांति हम पावा। पर मूंखे अॼु ॾींहं ताईं संसो त आहे न, अजहूं कछु संसऊ मन मोरे, करो कृपा बिनवऊं कर जोरे। मां तव्हांखे हथ जोड़े विनती थी कयां, मुंहिंजो उहो संसो नाश कयो। प्रभु तब मोहे भऊ भांति प्रबोधा, नाथ सो समझ करो जान क्रोधा। तव्हां मूंखे पिछले जन्म में बि ॾाढो समझायो होव, पर मुंहिंजो डाउट कोन वियो हो, हींअर बि मुंहिंजो डाउट कोन वियो आहे, पर मां निवेदन थी कयां मूं ते क्रोध न कजो, मुंहिंजी अज्ञानता ते क्रोध न कजो। माईअ खे इहो ॾाढो वॾो डपु लॻंदो आहे कि कोई इहो न चई ॾे कि तोखे इहो कान्हे ख़बर, तोखे हेतिरो इहो बि कोन्हे पतो, इन खां बचण चाहींदी आहे कि कोई ईअं न चए मूंखे कि तोखे इहो बि कान्हे पतो। पार्वती साफ़ थी चए मूंखे कान्हे पतो कि राम केरु आहे वास्तव में। तब कर अस विमोह अब नाही। ॿी ॻाल्हि सुठी थी चए पार्वती, चए थी मूंखे संसो आहे, पर हींअर मूंखे मोह कान्हे, हींअर मूंखे डाउट कान्हे, मूंखे पक आहे कि तव्हां बिल्कुलु सही सची ॻाल्हाईंदा आहियो, पर मां कथा थी ॿुधणु चाहियां, मूंखे विस्तार सां सॼी कथा ॿुधणी आहे। राम कथा पर रुचि मन माही, कहो पुनीत राम गुण गाथा, भुजग राज भूषण सुरनाथा। हे प्रभु, मूंखे राम कथा ॿुधायो, मां तव्हांखे वंदना थी कयां। ॾिसो, राम कथा ॿुधण जे लाइ पार्वतीअ खे केॾियूं मिनथियूं थियूं करणियूं पवनि, ऐं तव्हांखे फ्रीअ में थी मिले, तॾहिं बि मैं नहीं आऊंगी, मेरे को वहां जाना है जहां मेरी इच्छा पूरी होगी, ईअं कंदियूं आहिनि न। बंदो पद धरी धरनी सिर, विनय करूं कर जोर, बरनो रघुबर बिसध जस, श्रुति सिद्धांत निचोर, श्रुति सिद्धांत निचोर। चए थी पार्वती कि हे प्रभु, मूंखे इहा त ख़बर आहे कि राम ब्रह्म हूंदो, तव्हां चओ था त, पर मूंखे कथा ॿुधायो ऐं मूंखे सरल भाषा में सम्झायो। अगरि ॾुखियो कुझु अचे, वेदनि जूं ॻाल्हियूं अचनि, त तव्हां मूंखे उनजो सार कढी करे सम्झाइजो। श्रुति सिद्धांत निचोड़ी, ये गन्ने जो जूस कढबो आहे, त पार्वती चए थी वेदनि जो सार कढी मूंखे सम्झाइजो। छो त पार्वती थी चए असां मायुनि खे वेदनि जूं ॻाल्हियूं, शास्त्रनि जूं ॻाल्हियूं सम्झ में कोन ईंदियूं, पार्वती थी चए। ऐं तव्हां पार्वतियुनि खां त वॾा कोन आहियो, ही जेके अछियूं अछियूं साड़ियूं पाए करे दादियूं ठही वेंदियूं आहिनि, इहे पार्वतीअ खां मथे त आहिनि कोन। पार्वती इन्हनि सभिनि जे नाले चए थी ऐं पंहिंजो पाण खे बि थी रखे, चए थी असां स्त्रियुनि खे एतिरो बुद्धि आहे ई कान कि असां वेदनि जूं ऐं शास्त्रनि जूं कठिन सिद्धांत ब्रह्म ज्ञान समझी सघूं, असांखे कोन्हे अकुल। त तव्हां उनजो निचोड़ कढी करे मूंखे सरलता सां सम्झाइजो। पार्वती थी चए यद्यपि जोशिता नहीं अधिकारी, दासी मन क्रम बचन तुम्हारी। चेती अधिकारी ना आहियूं असां, पर दासी आहियां मां तुंहिंजी, त मूंखे ॿुधाइजो। कूड़ो तत्व न साधु दुरावई, आरत अधिकारी जंहिं पावई।
अगर कोई दुखी माण्हू कंहिं संत जे अॻियां पंहिंजी वेदना रखे त साधु द्रवित पिघिलजी वेंदो आहे ऐं उहो सभु ॿुधाए छॾींदो आहे, उहे ॻाल्हियूं जेको लिकाए रखंदो आहे। साधु हुनखे चइबो आहे जंहिं साधना कई आहे, जंहिं संसार जा अनुभव ॾिठा आहिनि ऐं भॻवान जी राह ते हली रहियो आहे, त उहे ॾाढा अनुभव लिकाए रखंदो आहे, हर कंहिंखे न ॿुधाईंदो आहे। पर अगरि कोई दुखी थी करे, नीज़ारी करे, आर्त थी करे, तो साधु दया करे उनखे उहे रहस्य ॿुधाए छॾींदो आहे कि ही उपाय कर ऐं हीअं जो हिन जो अर्थ हे अथई। त पार्वती चए थी मां बि दुखी थी करे तव्हांखे चवां थी, मूंखे पूरी तरह सां राम खे सम्झणो आहे, त मूंखे सभु ॿुधायो। हाणे पार्वती प्रश्न थी पुछे, 14 खनि प्रश्न आहिनि। पोइ शिव जेको ॻाल्हायो आहे उन्हनि 14 प्रश्ननि जो ई उत्तर आहे। त पाण हिते कथा रखूं था, वरी ॿुधंदासीं उहे प्रश्न कहिड़ा कहिड़ा आहिनि त इन ई कथा सां ई संबंधित। ॿुधी वठो, हलो जल्दी जल्दी। प्रथम सो कारण कहो विचारी, निर्गुण ब्रह्म सगुण बपुधारी। पहिरीं त मूंखे इहो कारण ॿुधायो कि उहो निर्गुण परमात्मा सगुण थी करे कीअं ईंदो आहे। ॿियो प्रश्न, पुन प्रभु कहो राम अवतारा, बाल चरित पुन कहो उदारा। वो परमात्मा राम जो रूप में अवतार वठंदो आहे हर युग में, त ॿार नंढड़ो ॿार थी ईंदो आहे, मूंखे उहो बि ॿुधाइजो। उन ॿार लीला में छा छा कयो। कहो जथा जानकी विवाही, कीअं उनजी शादी सीता सां थी। राज तजा सो दूषण काहीं, ऐं वरी पंहिंजो राज छॾे करे झंगल में छो हलियो वियो। माना पार्वती जी कथा त ॿुधल आहे, पर हुनखे मर्म ख़बर कान्हे कि इहो सभु हिन जे पुठियां जी स्क्रिप्ट छा आहे। कथा त हिन जी ॿुधल आहे, तव्हांजी बि ॿुधल आहे, पर पुठियां जो मर्म छा आहे, उन लाइ त अचिबो आहे सत्संग में। ॿियो बाक़ी थोड़ी कुझु मिलंदो आहे सत्संग में। बन बस कीने चरित अपारा, उन बनवास में भगवान राम भी अनेक चरित्र कया, मूंखे उहे ॿुधायो। ऐं वरी कीअं रावण खे मारियईं उहो ॿुधाइजो। कहो नाथ जिम रावण मारा, राज बैठ कीनी बहुलीला, सकल कहो शंकर सुख सीला। पोइ भगवान राम राज जी स्थापना कई, प्रजा सुखी हुई, मूंखे उहो बि ॿुधाइजो। पोइ वरी भगवान राम जॾहिं शरीर जो समय पूरो थियो त हलियो वियो, शरीर छॾे पंहिंजी अयोध्या जी प्रजा खे बि वठी वियो। इहो बि हिनखे ख़बर पार्वतीअ खे, उहो बि मूंखे ॿुधायो। बहुर कहो करुणाय तन, कीन जो अचरज राम, प्रजा सहित रघु बंस मनी, किम गवने निज धाम। चैसी पुन प्रभु कहो सो तत्व बखानी, केवल मूंखे कथा ई न ॿुधाइजो, मूंखे तत्व बि सम्झाईंदा हलजो। जेको ज्ञानीन जो विषय आहे, उहो तत्व ब्रह्म छा आहे। पुन प्रभु कहो सो तत्व बखानी, जेहि विज्ञान मगन मुनि ज्ञानी, भगति ज्ञान विज्ञान विरागा, पुन सब वर्णो सहित विभागा। चए थी मूंखे सभु ॿुधाइजो, जेको मां नथी बि पुछां, थी सघे तो मां कोई प्रश्न मूंखां छुटिजी वञे, त तव्हां कृपा करे मूंखे उहा बि ॻाल्हि ॿुधाइजो जेका मां न पुछी आहे। जेके भी रहस्य हुजन, और राम रहस्य अनेका, कहो नाथ अति विमल विवेका, जो प्रभु में पूछा नहीं होई, सो दयाल राखौ जन गोई। ईअं न चइजो कि तो मूंखां पुछो होई या जो मां ॿुधाए, न, कुझु बि लिकाइजो न, जेको जेको मां न बि पुछो आहे। तुम त्रिभुवन गुरु वेद बखाना, आन जीव पावर का जाना। शिव खे चए थी तव्हां त टिनी लोकनि जा गुरु आहियो, त असां विषयी जीव आहियूं, असांजे मथां कृपा कयो, असांखे राम जी कथा ॿुधायो, राम जो रहस्य ॿुधायो।
बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।